नाज़रीन अहम ख़बर अवां ताईं पहुचायूं पिया तव्हांखे अहम ख़बर ॾींदा हलूं त चंडमरी भरिसां थाणो माइनर शाख खे 50 फुट गारो पइजी वियो आहे। टंडो आदम सब डिवीज़न टंडो आदम मां निकिरंदड़ थाणो माइनर खे 50 फुट गारो पइजी वियो आहे। ॻोठ अब्दुल्ला बलोच वटां गारो लॻण सबबि ॻोठ अब्दुल्ला बलोच समेत सभई एकड़ कणक ऐं कमनि जो फसल पाणी हेठि अची वियो आहे। शाख खे लॻल गारो बंदि न थी सघियो। वधीक ॻोठ ऐं ज़मीन ॿुॾण जो बि ख़तरो आहे। गारो पवण करे सभई एकड़ कणक कमनि ऐं ॿिया फसल पाणी हेठि अची विया आहिनि। आबादगार ऐं ॻोठाणा आपाशी अमलो इतला बावजूदि न पहुतो। ॻोठाणनि पारां गारे खे पंहिंजे मदद पाण ॿधण ऐं कोशिशि करण जी तयारी कई वई आहे ऐं गारो ॿधी न सघियो आहे। वधीक ख़बरुनि खे ॾिसण जे लाइ ॾिसंदा रहो ऐं विज़िट कयो असांजो चैनल बे न्यूज़।